अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। निकाह में सुन्नत और सबका पहले जनाब अब्दुल्ला शेख साहब के मुबारकबाद पेश किया तो जे एडो माशाल्लाह बेहतरीन प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है। आया शुक्रगुजार आया अब्दुल्ला शेख ऐं उनकी टीम जो जिन असांजो एतिरो विशेष ॾिनी असांखे वेलकम कयो ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक त जेको बानी जो शुक्र अदा नथो करे वो अल्लाह जो शुक्र अदा करे नथो सके। असीं मेहमान घोट सब असीं जेके आहिनि अब्दुल्ला शेख जा मशहूर आहिनि। दोस्तों शेख अब्दुल्ला ऐं उनजी टीम रात ॾींहुं मेहनत करे जदोजहद करे स्ट्रगल करे 56 जोड़न जी इज्तिमाई अज शादी कराई है जेको हिकु वॾो कारनामो आहे। असीं खेसि मुबारकबाद पेश कयूं था। ऐं हिन कुर्बानी वारे महीने में ज़िलहज वारे महीने में हिकिड़ी माली कुर्बानी ॾेई करे हेतिरो प्रोग्राम करियो आहे ऐं हेतिरी शादी रचाई आहे। असीं दिल जे गहराइनि सां खेसि मुबारकबाद पेश कयूं था। निकाह में सुन्नती नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान निकाह मुझी सुन्नत है ऐं जेको मुझी सुन्नत ते अमल कंदो वो गॾु मूंसां जन्नत में। ये रोज़ नेकी जो अमल है जो मो वॾे वॾनि मुहदसनि जा किताब पढ़िया वॾनि जयद उलमाए करामनि जा किताब पढ़िया। उन्हनि पंहिंजे किताबनि में हिकिड़ी ॻाल्हि लिखी छॾी त अल्लाह जो कुर्ब हासिल करण लाइ खोड़ सारा तरीक़ा आहिनि। नमाज़ूं आहिनि, सदक़ात आहिनि, खैरातूं आहिनि, पर जॾहिं असां कंहिं ग़रीब इंसान जी मदद कई उन वक़्त असां इहो महसूस कयो त अॼु अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे सभ खां वेझो आहे। इहो अमल आहे अब्दुल्ला शेख जो। अब्दुल्ला शेख अॼु रब अमां सां आया जी पूरी टीम सां तमामु क़रीब आहे। इहो अमल छाकाणि त कंहिं इंसानियत खे ख़ुशी ॾियण ऐं उनजो गम घटाइण इहो तमामु हिकु नेक अमल आहे ऐं तमामु ऊचो ऐं आला अमल आहे जेको अब्दुल्ला ऐं उनजी टीम कयो आहे। असीं हिकिड़ो दफ़ो ॿीहर अब्दुल्ला शेख ऐं उनजी पूरी टीम खे मुबारकबाद पेश कयूं था त हेड़ो वॾो प्रोग्राम अंजाम ॾिनो आहे। गॾोगॾु ऐं मुख़्तसिर पंहिंजी कमेटी जो बि हिकिड़ो तारुफ़ कराए छॾियां त नेशनल पीस कमेटी फॉर इंटरफेथ हार्मनी असांजो जेको प्रोग्राम आहे क़ौमी अमन कमेटी बराए बैनुल मज़ाहिब महांगी हिकिड़ी अहिड़ी तंज़ीम तश्कील ॾिनी वई आहे जंहिंमें तमामु मज़ाहिब जा माण्हू शामिल आहिनि, तमामु मसलिक जा माण्हू शामिल आहिनि, तमाम ज़बान जा माण्हू शामिल आहिनि ऐं असीं सभिनी खे इहो पैगाम ॾियूं था बेशक को असां मां हिंदू आहे, को क्रिश्चियन आहे, को मुस्लमान आहे, को शियो आहे, को सिंधी आहे, को मुहाजिर आहे, को पंजाबी आहे, को पठान आहे, बहैसियत पाकिस्तानी हसी सब की कौम आहियूं ऐं असां सभिनी खे मिली करे हिन क़ौम जी मुल्क जी ख़िदमत करणी पवंदी ऐं हिन मुल्क खे हिकिड़ो आला मक़ाम ॾियणो पवंदो। सो अब्दुल्ला शेख हिकिड़ो दफ़ो ॿीहर असीं तव्हांजा थोरा आहियूं। तव्हां असांखे हिकिड़ी रिसेप्शन ॾिनी ऐं तमामु जेके घोट आहिनि उन लाइ इहा दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जी शादी खे कामयाब करे ऐं उन्हनि जी अज़दवाजी ज़िंदगी में ख़ुशियूं नसीब करे। महिरबानी।